अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इश्यूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं सकरन खां एहसन सोलंकी जी, जिसकम पारां सिंध में धारियुनि जी आबादकारी, कूड़नि डोमिसाइलनि ॿेटनि जे विकिरे बेरिया टाउन मंसूबे ऐं 16,000 सिंधी मुलाज़िमनि खे बरतरफ़ करण ख़िलाफ़ साईं जीएम साहिब चौंक खां साफ़ी चौंक ताईं सवें कारकुननि जी रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी आसिम मंगसी डिवीज़नल सदर हाशिम लिगारी, ज़िले ऑर्गेनाइज़र मंगसी शोबान माटी, आरिफ कासकली, मसूद शाह ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सिंध में धारी आबादगारीअ खे रोकियो वञे, धारियुनि खे आबाद करे सिंध जे हक़नि ते धारा हया पिया वञनि ऐं सिंधी क़ौम खे अक़लियत में तब्दील करे सिंधी क़ौम खे दीवार सां लॻायो पियो वञे। बेरिया टाउन मंसूबो रद्द कयो वञे। बेरिया टाउन जी आड़ में धरती धड़नि जे ज़मीनुनि ते वालार करे धारियुनि खे आबाद कयो पियो वञे ऐं सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ा करे सिंधी अवाम खे बुख बदालीअ जो शिकार बणायो पियो वञे। अफ़गानी ऐं धारियुनि खे कूड़ा डोमिसाइल ठहिराए ॾिना पिया वञनि त जीअं सिंध जे रोज़गार नौकरियुनि ते क़ाबिज़ थी सिंध जे समूरनि हक़नि ते धारो हणिजे, जेका असां खां नाक़ाबिले बर्दाश्त आहे ऐं जीअं सिंध जस्कम अहिड़ी साज़िशनि खे नाकाम बणाए छॾींदी। हिननि चयो त अगरि जे धारियुनि खे नेकाली न ॾिनी वई ऐं बेरिया टाउन मंसूबो रद्द न कयो वियो त असां एहतिजाजी दाइरो वधाईंदासीं।